बालूअ जा कुबा थाणे खां कुछ मुफ़ासिले ते नामालूम हथियारबंदनि पारां ॻोठ अलावश कलोड़े ऐं भरपासे वारे ज़मीन ते कब्ज़ो करे सवें हथियारबंद विहारे छॾिया आहिनि। जॾहिं त कलोड़ा बिरादरीअ जे माण्हुनि अहिड़े ज़ुल्म ख़िलाफ़ नवाबशाह प्रेस क्लब पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते उन्हनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो, ज़मीन असांजे ॻोठ में शाह जी बनी आहे, वलीम शाह जी बनी आहे, जेका असांखे हुन विकिरो करे ॾिनी हुई 2012 में। किस्तूं हींअर पकाए पैसा असां ॾियण ते आयासीं त हुन खे जो मथे रेट जो असां न ॾिनो। उहा ज़मीन ज़ाकिर हुसैन ज़रदारी खे हुन खपाए ॾिनी। पोइ असां वरी सिविल केस कई। सिविल में केस हलंदड़ असां पैसा रहियल 8 लाख कोई कोर्ट जे जज चवंदे पिया न। हींअर अॼु सुबुह जो 4-5 बजे तक़रीबन 1500 माण्हू आहिनि गॾु 100 खनि ऐं हुन सां सिविल ड्रेस में पुलिस बि गॾु हुई, या ख़ानगी ड्रेस में। असां सुञाता कुझु अॼु घरनि ते असांजी मस्जिद में निमाज़ पढ़ूं पिया, उते असांखे धकाया अथनि। असां 4 ट्रैक्टर काया आहिनि, 4 ट्राला काया आहिनि, अन जूं 4-5 चुबूरियूं खणी आहिनि, 7 माण्हू खणी आहिनि। शाह लालच में अची करे ज़ाकिर हुसैन ज़रदारी खे ज़मीन विकिरो कई आहे, जेका हाई रेट करे ज़ाकिर हुसैन खे विकिरो कई वई आहे। सुबुह जो तक़रीबन 1200-1500 माण्हू हुआ, तक़रीबन 150-200 गाॾियूं हुयूं ऐं हथियारबंद, टोटल हथियारबंद, सरकारी हथियार। असांजो गवर्नमेंट खां मुतालबो इहो आहे त फिलफोर हिननि ते एक्शन खयो वञे। ॿिए तरफ़ इल्ज़ाम हेठि आयल मोहसिन ज़रदारी मीडिया खे चयो त असां को बि कब्ज़ो न कयो आहे, बल्कि असांजी ज़ाती ज़मीन आहे जंहिं ते असां पाण वेठा आहियूं। जॾहिं त बालूअ जा कुबा पुलिस बेवस बणियल आहे। कैमरामैन रफ़ाकत आराई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकेली, सिंध टीवी न्यूज़, नवाबशाह।